हींअर मां निवेदन करे रहियो आहियां संगोष्ठी जे विधिवत उद्घाटन लाइ असांजा वरिष्ठ समाज सेवी इंदौर मां आयल दादा ईश्वर झामनानी साहब, अजमेर मां आयल दादी डॉक्टर कमला गोपलाणी जेके हिकु वरिष्ठ साहित्यकार आहिनि ऐं राजस्थान में शिक्षा जगत सां उन्हनि जो लंबो वास्तो रहियो आहे ऐं उन सां गॾु ई मां आमंत्रित कयां थो असांजे भाउ वरिष्ठ पत्रकार भोपाल जे दादा देव झूराणी साहब खे अची करे सरस्वती माता जी प्रतिमा ते ॾीओ ॿारे करे जोत प्रज्वलित करे हिन संगोष्ठी जो विधिवत शुभारंभ कनि। संयोजक संगोष्ठी जा भाउ ज्ञानचंद लालवाणी, प्रधान संपादक अखंड सिंधु संसार, मिजमाननि खे उन पासे वठी हलनि ऐं जेके सहायक असांजा भाउरनि महिरबानी करे ॾीए जे लाइ ज़रूरी इंतजाम करे वठनि। कमल प्रेमचंदानी, राजेंद्र प्रेमचंदानी, कमल साहब भी हिते मौजूद आहिनि। असांजा भाउ संजय उधवानी, रवि उधवानी जेको हिकिड़ो ई दैनिक आहे मध्य प्रदेश में सिंधी फर्ज, इन्हनि जे पिता साहब श्री राजेश उधवानी गाइड शुरू कियो हो, अॼु उनखे हिकु परंपरा खे क़ाइमु रखे वेठा आहिनि। ॿिया कम धंधा बि असांजा भाउर करे सघनि था, पर हुननि पत्रकारिता जे पेशे खे उन धर्म खे अॻिते वधाइण लाइ सुठी कोशिशि कई आहे। ॿिन्ही भाउरनि जो मां हिते स्वागत थो कयां। असांजा ॿिया हिते भाउर जेके ॾिसण में अचनि था, राजेंद्र सचदेव साहब इंदौर मां आयल आहिनि, मुकेश सचदेव साहब आयल आहिनि, असांजा कमल भैया आयल आहिनि, सिंध पंचायत समाचार वारा, ॿिया बि असांजा केतिरा ई दोस्त आहिनि ऐं शहडोल में असांजा चंदन बहिराणी साहब बि हिते नज़र अची रहिया आहिनि ऐं सभिनी जो मां हिते स्वागत थो कयां, व्यक्तिगत तौर सां बि ऐं असांजे भाउ ज्ञानचंद जी तरफ़ां बि। देवीदास वासवाणी साहब, रोशन भैया, हिकु भाउ इंदौर मां वरिष्ठ पत्रकार ऐं असांजे साथी किशोर कोटवाणी साहब खे मां निवेदन कंदुमि त महिरबानी करे हिन सत्र जी सदारत लाइ बहस जी शुरूआत जेका पर्चे खां पोइ थींदी उहे श्री राम गुनाणी साहब कंदा ऐं पर्चो पेश भाषा विकास परिषद भारत सरकार जे हायर एजुकेशन पारां मुनक़िद कई वई आहे। उन जी सदारत कंदड़ श्री किशोर कोडवाणी साहब, मातृभूमि शकुंतला अख़बारुनि जा ॼातल सुञातल मक़बूल एडिटर रहिया संदन पिता साहब। ज्ञान लालचंदानी जेको पाण पतोड़े हर साल अखंड सिंधु संसार वीचार मंच जे पारां नाट्य महोत्सव कंदो आहे ऐं अख़बार तोड़े रिश्तनि जो संसार खां असीं सभु रूबरू थी चुका आहियूं। श्री अशोक मनवाणी, नौजवाननि जे लाइ हिकिड़ी प्रेरणा, सिंधियुनि जो शान, जो तमामु नंढी उमिरि में वॾियूं पोस्टूं हथु करे विनम्रता, सेवा भाव ऐं समर्पण सां पंहिंजे शख़्सियत खे निखारियो अथसि। अशोक मनवाणी भाउ इहे पारिवारिक संस्कार ई ॻाल्हाईंदा आहिनि ऐं अॼु जे हिन पेपर ते बहस कंदड़, हालांकि पेपर लिखंदड़ मौजूदु कोन्हे, पर तॾहिं बि के वीचार अचनि त उन्हनि ते ॻाल्हाइण जे लाइ श्री राम गुनाणी साहब। भारत जे कुंड किरछ मां आयल मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एवज़ीगण ऐं हिते वेठल सभु शख़्सियतूं पंहिंजो पाण में कंहिं बि परिचय जूं मोहताज कोन्हनि, सभिनी जॻह मां नमन करियां थी। आहे गुजरात जे पत्रकारिता ते पेपर, जीअं ॿुधायो वियो डॉक्टर रोशन गोलाणीअ लिखियो आहे ऐं मूंखे रुॻो उहो हिते पढ़ी करे पेश करणो आहे। शुरूआत हुन अख़बार नवीसीअ बाबति कई आहे। मां सम्झां थी उहो सभिनी पेपर्स में ईंदो, जेकॾहिं मूंखे मंच इजाज़त ॾिए त मां उनखे अवॉइड करियां। उन खां पोइ अख़बार नवीसीअ जी वस्फ़ ॾिनी अथसि। हिकु हिकु लफ़्ज़ लाइ अख़बार जर्नलिज़म एनसाइक्लोपीडिया मूजिबि मीनिंग, त छाकाणि त हिते जनरल ऑडियंस तमामु घटि आहिनि, सभु इंटेलेक्चुअल पत्रकार ई आहिनि। उन्हनि जे अॻियां इहे परिभाषाऊं रखणु मूंखे वक़्त जी अपव्ययता लॻे थी, इन करे मां चाहींदसि त उन खां बि पाण खे बचायां। वरी बि जेका सदर साहब जी इजाज़त हुजे। इम्पॉर्टेंस त असां सभु ॼाणूं था। अख़बार नवीसीअ जी अहमियत ते रोशन गोलाणीअ तमामु सुठो फुटनोट लिखियो आहे। मीडिया ते अहमियत ते मां अहमियत जे लाइ वधीक न, पंहिंजे ई इतिहास ते पंहिंजे तरफ़ां जोड़े थी चवां
त जेका हिंदू अख़बार हुई असांजी सिंध में, उनखां अंग्रेज़ एॾा आतंकित हुआ, एॾी दहशत में अची विया हुआ जो लॻातार 8 संपादक क़ैद कया हुआ। अख़बार तॾहिं बि अंडरग्राउंड निकिरंदी रहंदी हुई, सर्कुलेट थींदी रहंदी हुई। एतिरी अख़बार जी अहमियत आहे। अख़बारूं माण्हुनि खे हलाईंदियूं हुयूं। अख़बार जो लिखियल एडिटोरियल या मथां जेको कोटेशन हूंदो उहो ॼण असांजे लाइ वेद वाक्य बणिजी वेंदो हो। एतिरी अख़बारुनि जी अहमियत हुई। असीं पंहिंजे ॾींहं जी शुरूआति अख़बार जे कोटेशन खे पढ़ी कंदा हुआसीं। त अख़बार जी ऐं अॼु जे मीडिया वारे युग में जॾहिं इंटरनेट आहे, दूरदर्शन आहे, जुदा जुदा ऐप्स आहिनि, उन हूंदे बि प्रिंट मीडिया दाइमियत जे ख़्याल खां पंहिंजी अहमियत रखे थी। इन ॻाल्हि ते बि रोशनी विधी वई आहे। उनखां पोइ सिंधी सहाफ़त जी तवारीख़ ते नज़र विझंदे ॼाण पवे थी त 20वीं सदीअ जो पहिरियों अधु सिंधी अख़बार नवीसीअ जो सोनहरी युग रहियो। भारत जे आज़ादी तहरीक में सिंधी अख़बारुनि न सिर्फ़ु हुब अल वतनीअ जे दाइमी जज़्बे खे वधायो, पर आज़ादीअ जी लड़ाईअ लाइ सिहतमंद माहौल ऐं जागृता क़ाइमु कई। इहो बि सोनहरी अखरनि में लिखियलु आहे त सिंधी अख़बार नवीसी देश जे ॿियनि भाषाउनि में निकिरंदड़ अख़बारुनि खां कंहिं बि हालति में घटि कोन हुई। उन जो सबूत आहे हिंदू, जंहिंजो मूं तव्हांखे मिसाल ॾिनो। सिंधीअ जी पहिरीं अख़बार अगस्त 1866 में सिंध सुधार नाले शाये थी। त वरी सिंधीअ में सूरत ख़तीअ में पहिरियों माहवार रसालो सरस्वती नवंबर 1890 खां हैदराबाद मां कढियो वियो। इहो अख़बारुनि, रसालनि, मैगज़िनुनि जे शाये थियण जो सिलसिलो अॼु ॾींहं ताईं जारी आहे। सिंध में ज़ोर शोर ते आहे त हिंद में धीरे धीरे माठाईअ तरफ़ क़दम वधी रहिया आहिनि ऐं पंहिंजे इन नुक़्ते खे अॻियां हली पेपर लिखंदड़ साबित करण जी कोशिशि कंदो। सिंधी ॿोलीअ जो पहिरियों माहवार रसालो सरस्वती 1890 में हैदराबाद मां साधू हीरानंद आडवाणीअ जे संपादकीअ में शुरू थियो हो। उन बैदि अॼु ॾींहं ताईं जुदा जुदा रसाला हिंद सिंध में शाया थींदा पई रहिया आहिनि। हिन मक़ाले जो वास्तो गुजरात में सिंधी अख़बार नवीसीअ सां आहे, जंहिंमें अदबी अख़बार नवीसी बि शामिलु आहे। छाकाणि त भाषा में योगदान आहे। भाषा अदब सां, साहित्य सां ई सुधरंदी, निखरंदी। भाषा जा ज़ेवर पाए ई का बि रचना, का बि अख़बार मक़बूल थींदी। ऐं हाणे गुजरात में सिंधी अख़बार नवीसी ते शुरूआत आहे हिन पेपर जी। गुजरात प्रांत में पिणु सिंधियुनि जी चङी घणाई हुअण सबबि गुजरात मां चङियूं रोज़ानियूं, हफ़्तेवार, पाक्षिक ऐं माहवार अख़बारूं, मैगज़िनूं ऐं रसाला निकिरंदा हुआ। ऐं उन्हनि मां किन अख़बारुनि ऐं रसालनि त काफ़ी नालो कढियो, ख़ूब धूम मचाई। एतिरे क़दुरु जो अवाम उन अख़बारुनि ऐं रसालनि जो बेसब्रीअ सां इंतज़ारु कंदा हुआ ऐं पढ़ी लुत्फ़ वठंदा हुआ, आनंद माणींदा हुआ, पाण बि पढ़ंदा हुआ त ॿियनि खे पिणु पढ़ाईंदा हुआ। ऐं जेसिताईं हिननि खे पंहिंजे मन चाहियूं अख़बारूं ऐं मैगज़िनूं न मिलंदियूं हुयूं, तेसिताईं असुलु वाइड़ा पिया लॻंदा हुआ ऐं बेचैन बणिजी वेंदा हुआ। इन ॻाल्हि जी गवाही मां बि ॾियां थी। अहमदाबाद मां झूलेलाल सिंधू सम्राट अख़बारूं असीं बेसब्रीअ सां इंतज़ारु कंदा हुआसीं ऐं उन जो एडिटोरियल पढ़ी असांजे ज़हन खे सुकून मिलंदो हो ऐं वधीक सोच लाइ आमादह थींदा हुआसीं। हाणे कुझु अख़बारुनि जा नाला आहिनि। प्रकाश हफ़्तेवार अख़बार हुई, 1956 में शाया थी। बेबाक ऐं निडरता सां लिखणु हिन अख़बार जी ख़ूबी हुई। हिन जो संपादक हो ज्ञान ऋषि हो। मीनसिया अख़बार बंदि थी चुकी आहे। गांधीधाम समाचार हीअ हफ़्तेवार अख़बार 1965 में गांधीधाम आदिपुर खां निकिरंदी हुई। हिन अख़बार जो संपादक हो मशहूरु शाइर हूंदराज दुखायल। झूलेलाल हीअ अख़बार अहमदाबाद मां 1966 खां छपजंदी रही।
हिन में बर्ख साहित्यकारनि जा लेख ऐं रचनाऊं ईंदियूं हुयूं। हिन जो मालिक ऐं संपादक कुझु वक़्त ताईं श्री लीलाराम रूचंदानी रहियो। उन खां पोइ संपादक दयाल मोटवाणी थियो, जेको पिणु सुठो लेखक ऐं सिंधियत जो शहदाई हो। चेटीचंड हीअ 1976 खां वठी नडियाद शहर मां छपजंदी हुई ऐं तमामु सुठियुनि अख़बारुनि में लेख बि हुई। आकाशवाणी हीअ हफ़्तेवार अख़बार 1977 में अहमदाबाद खां शाया थींदी हुई, जंहिंजो संपादक हो मशहूरु अख़बार नवीस श्री लीलाराम रूचंदानी। भैरवी हीअ माहवार अख़बार 1978 में अहमदाबाद मां निकिरंदी हुई, जंहिंजी संपादिका हुई कविता ए भांभाणी। चिणगू हफ़्तेवार हीअ पिणु 1979 खां अहमदाबाद मां शाया थींदी हुई। हिन जो संपादक आहे श्री महेश पंजाबी। अञा ताईं नेमायती निकिरी रही आहे इहा अख़बार। समाज सुधा हीअ हफ़्तेवार अख़बार 1979 खां अहमदाबाद मां छपजंदी हुई ऐं हिन जो संपादक हो श्री दामोदर मूरजानी। आर्यवीर हीअ अख़बार बि अहमदाबाद मां छपबी ऐं संपादक हो बर्ख लेखक ऐं खोजनीक श्री गंगाराम सम्राट। सूरज हीअ बि हफ़्तेवार तौर अहमदाबाद मां छपबी हुई ऐं संपादक हो श्री रंगवाणी। सिंधु मित्र हीअ अख़बार पहिरीं मूं उते अख मां कढियो पे पेपर त मूं सोचियो इन्हनि जा रुगो ईअं ई नाला खणंदसि या काउंटिंग ॻणाईंदसि भई 20 अख़बारूं निकिरंदियूं हुयूं, बंदि थी वियूं। पर पोइ मुंहिंजे ज़मीर मूंखे छिड़बियो त हिते सभु पत्रकार आहिनि। हिक हिक खे ख़बर आहे त हफ़्ते जो हिकु इशू कढण जे लाइ उनखे केतिरा ॾींहं ऐं केतिरियूं रातियूं निंड फिटाइणी थी पवे, केतिरी हणपट करणी थी पवे। जेकॾहिं असीं ईअं इग्नोरेंस कंदासीं त उन्हनि संपादकनि जे मान में गुस्ताखी थींदी। ॿियो न घटि में घटि नेशनल सेमिनार आहे त असीं उन्हनि जा नाला यादि करे उन्हनि खे नमन त करे सघूं था त हुननि पंहिंजे उमिरि जा पंहिंजे परिवार जा केतिरा लम्हा चोराए सिंधी अख़बार नवीसीअ खे ॾिना। त इन करे मां नालो अख़बार जो ऐं एडिटर जो नालो हिते वठी रही आहियां। गांधीधाम टाइम्स हीअ हफ़्तेवार अख़बार गांधीधाम मां छपजंदी, जंहिंजो संपादक हो श्री भगवान अभिचंदाणी। सिंधु सजावट हीअ बि अहमदाबाद मां निकिरंदी ऐं लीलाराम आसनाणी हिन जो संपादक हो। ज़िंदगी हफ़्तेवार हीअ पिणु 1986 खां अहमदाबाद मां निकिरंदी हुई ऐं हिन जो संपादक हो श्री श्याम राम रखियाणी। सचाई हफ़्तेवार हीअ अख़बार पिणु अहमदाबाद मां 1987 खां निकिरंदड़ आहे। हिन जो संपादक पहिरीं परसराम बोधानी, पोइ श्रीमती रेशमा भागवानी। हिन वक़्तु हिन जो संपादक आहे कोडूमल रावलाणी। राष्ट्रीय प्रेम हीअ हफ़्तेवार अख़बार पिणु 1987 खां वठी अहमदाबाद मां शाया थी रही आहे। हिन जो पिणु खुजली कालम ऐं संपादकीय लेख पाठक तमामु घणे चाह सां पढ़ंदा आहिनि ऐं पसंदि कंदा आहिनि। हीअ अख़बार हर साल पंहिंजो सालियानो जलसो ऐं संगीत सम्राट मास्टर चंद्र जो जनम ॾींहुं मल्हाईंदी आहे। हिन जो संपादक आहे श्री मोतीराम रामचंदाणी। अॼु जी ज़िंदगी हीअ हफ़्तेवार अख़बार पिणु अहमदाबाद मां 1998 खां छपजंदी हुई, जंहिंजो संपादक हो श्री मनोज राम रखियाणी। कारवां हीअ पिणु अहमदाबाद मां शाया थींदी। हिन जो संपादक हो कोडूमल वाधवाणी जानिब, जेको हिकु सुठो शाइर आहे। गुर्जर सिंधु हीअ पाक्षिक 2 हफ़्तनि वारी अख़बार राजकोट मां छपजंदी। हिन जो संपादक हो श्री जयंत रेलवाणी। हिन जा लिटरेरी कालम सांढण जोगा रहिया। सिंधी अहवाल हीअ हफ़्तेवार अख़बार अहमदाबाद मां सन 2000 खां छपजंदी आहे ऐं कुझु वक़्तु रोज़ानी तौर पिणु छपी हुई। हिन जो संपादक आहे श्री सुरेश आहूजा, जेको पाण हिते मौजूदु आहे हिन सेमिनार में भाग वठण जे लाइ। सिंधी भाषा हीअ हफ़्तेवार अख़बार नडियाद मां छपबी आहे ऐं हिन जो संपादक आहे श्री प्रेम लखियाणी। सिंधु कावेरी हीअ अख़बार पिणु थोरे ई वक़्तु सन 2006 खां अहमदाबाद मां छपजंदी रही ऐं हिन जो संपादक रहियो श्री दिलीप बच्चूमल नैनाणी। सिंध जी जोत हीअ हफ़्तेवार अख़बार 2006 खां अहमदाबाद मां शाया थियण लॻी आहे। हिन जो संपादक आहे राजेश भजनलाल टेकचंदाणी। दीपक प्रकाश हीअ हफ़्तेवार साल 2007 खां नेमायती शाया थींदे
अॻिते हली बंदि थी वई, जंहिंजो संपादक हो श्री ताराचंद भोजवाणी। असांजो कारवां अहमदाबाद मां हफ़्तेवार अख़बार छपजंदी, इन जो संपादक कोडूमल वाधवाणी जानिब। दिव्य अहवाल हीअ हफ़्तेवार अहमदाबाद मां छपी, जंहिंजो संपादक हो ताराचंद भोजवाणी। पारस बिंदु परसराम बोदाणी पारस शाया कंदो हो। हिन वक़्तु अख़बार जी संपादिका आहे श्रीमती राधा किशन चंद होतवाणी। गृहिणी गीता 2015 खां चंद्रलाल छाबड़िया जी बि हफ़्तेवार अख़बार मल्टी लैंग्वेजिस में शाया थींदी रहंदी आहे। सिंधी दीवाना साल 2015 खां श्रीमती रेशमा छाबड़िया जी घण भाषाई अख़बार शाया थींदी आहे। हिननि सभिनी हफ़्तेवार पाक्षिक ऐं माहवार अख़बारुनि सां गॾोगॾु अहमदाबाद मां 2 रोज़ानियूं अख़बारूं पिणु निकिरंदियूं आहिनि, जिन पिणु सिंधी समाज खे जागृत करण में चङो कार्य कयो आहे। ही 2 अख़बारूं आहिनि हिंदू रोज़ानी। हीअ रोज़ानी अख़बार 1986 खां वठी अहमदाबाद मां शाया कई पई वञे। हीअ अख़बार सिंधी समाज जी वॾी ऐं सभिनी खां सुठी लेखी वेंदी आहे ऐं हिन अख़बार जो संपादक आहे श्री किशन वरियाणी। अप टू डेट कोन्हे, किशन वरियाणी इज़ नो मोर। ख़ैर, ज़िंदगी समाज ऐं ॿियो इहा बि ॻाल्हि हिते अचणु खपे त हिंदू रोज़ानीअ जा 4 एडिशन निकिरंदा आहिनि, मेन अजमेर मां, बम्बई मां, जयपुर मां ऐं अहमदाबाद मां। इहा हिकु ई अख़बार आहे जंहिंजा 4 डेली एडिशन निकिरी रहिया आहिनि। ज़िंदगी समाचार 2001 खां वठी अहमदाबाद मां ई छपजंदी आहे। नई अख़बार हुअण जे नाते अख़बार जे संपादक दिलीप राम रखियाणीअ काफ़ी महिनत करे हिन अख़बार खे अॻिते वधाइण जी कोशिशि कई आहे। गुजरात मां निकिरंदड़ सिंधी रसाला ऐं मैगज़िन्स, हाणे हिते मैगज़िन्स जा मां रुॻो नाला थी वठां कॾहिं खां शाया थियूं, उन जे डिटेल में काफ़ी टाइम लॻी वेंदो। मारवी टिमाही रसालो 67 खां वठी, लहर सालियानी मैगज़िन 1967 खां शाया थी, कली माहवार मैगज़िन 1969 खां शाया थी, कलाकार हीअ फिल्मी मैगज़िन 1969 जे आसपास चङी मशहूरी हासिलु कयईं। संपादक हो चंद्र सावनाणी। चंद्र सावनाणी अॼु असांजे विच में मौजूदु आहिनि, जिन जो नालो वठी स्वागत कयो वियो ऐं नाटक जगत जी ख़ासि शख़्सियत आहे। सिंधियत सन 1972 में सिंधी समाज में सिंधियत क़ाइमु करण लाइ सिंधियत नाले हीअ मैगज़िन कढी वई, अहमदाबाद मां छपजंदी। हिन जा संपादक हुआ श्री कीरत महरचंदाणी ऐं ॼेठो लालवाणी। झलक सिंधी साहित्य कला निकेतन संस्था तरफ़ां 1973 में हीअ मैगज़िन कढणु शुरू थी। हिन जे संपादक मंडल में कीरत महरचंदाणी, कन्हैया गोपलाणी ऐं ॼेठो लालवाणी। स्टेज 1976 खां अहमदाबाद मां हीअ हिकिड़ी पंहिंजे क़िस्म जी मैगज़िन रही। नाटकनि जी समीक्षा, नाटकनि जे बारे में समाचार या कॾहिं कॾहिं कंहिं नाटक खे हिन में जॻह मिलंदी हुई। टिमाही मैगज़िन हुई ऐं पहिरियों दफ़ो हिन क़िस्म जी मैगज़िन सिंधी जगत में शुरू थी हुई। हिन जो संपादक डॉक्टर ॼेठो लालवाणी हो। रचना टिमाही मैगज़िन सिंधाला जी तरफ़ां निकिरंदी आहे, आदिपुर कच्छ मां। हीअ तमामु मयारी मैगज़िन आहे। सिंधीअ में सुठी लेवल जी मैगज़िन हिन खे मञियो वियो आहे। तमामु चुनिंदा चूंड रचनाऊं, मतिलबु रचना में जीअं असां लिखणु शुरू कयो हो त पंहिंजी रचना छपजण जे लाइ सिकंदा हुआसीं ऐं जेकॾहिं रचना छपजी ईंदी आहे त ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। त हाणे माना असीं बांबुड़ा पाए हलणु सिखिया आहियूं अदब में, जो रचना में असांजी रचना छपी आहे। एतिरी सुठी लेवल जी आहे, जीअं कंहिं ज़माने में सारिका, धर्मयुग वग़ैरह जो रुतबो, तीअं शुद्ध लिटरेरी मैगज़िन आहे रचना। लक्ष्मी खिलाणी हिन जो संपादक रहियो। वरियनि ताईं हुन कलकत्ता सिंधु यूथ एसोसिएशन तरफ़ां शुरू कई हुई ऐं हिन वक़्तु हिन जो संपादक मुकेश तिलोकाणी आहे। नौजवाननि जे हथ में वाॻूं वयूं आहिनि हाणे। नज़रानो काफ़ी मशहूरु ऐं अदीबनि जी पसंदि जो टिमाही रसालो। हिन जो संपादक हो BH आडवाणी। हिन जी बि लिटरेरी वैल्यू तमामु सुठी हुई अख़बार जी। काफ़ी नवनि साहित्यकारनि खे बि हिन में जॻह ॾिनी वई हुई। मां सम्झां थी मां बि तॾहिं लिखणु शुरू करे चुकी हुअसि त मुंहिंजो हर महीने हर इशू में रचनाऊं छपजंदियूं हुयूं। सिंधु साहित्य राजकोट मां ही माहवार रसालो छपियो वेंदो हो।
हिन मैगज़िन जो संपादक श्री लक्ष्मण दुबे ऐं बर्ख साहित्यकार श्री जयंत रेलवाणी हुआ। संगीता बड़ौदा मां 1966 खां निकिरंदी हुई। हीअ बि बिल्कुलु नेमायती ऐं शुद्ध साहित्यिक मैगज़िन हुई। आनंद टहलरामाणी हिन जा संपादक हुआ। सिंधु भारती ॿिनि महीननि वारी मैगज़िन जूनागढ़ मां लक्ष्मण दुबे शाया कंदो हो। हाणे ॾिसो था केतिरी ॿोॾ आहे, रुगो हिकिड़े प्रांत मां हेॾियूं अख़बारूं ऐं मैगज़िनूं, उन्हनि खे कुझु त पाठक हूंदा। छा थियो उन ते पोइ अॻिते वीचार कबो। चोॾस ॿिमाही मैगज़िन अहमदाबाद मां, हिन में सिंधी भाषा खे वधाइण विझाइण लाइ लेख कहाणियूं ॾिना वेंदा हुआ ऐं दयालदास मोटवाणी हिन जो संपादक हो। सभ्यता बर्ख शाइर डॉक्टर लक्ष्मीचंद प्रेम जे संपादकीअ में शाया थींदी हुई। सभ्यता ऐं संस्कृतीअ जा लेख ख़ासि जॻह पाईंदा हुआ हिन मैगज़िन में। सजनी हीअ सुहिणी मैगज़िन बि अहमदाबाद मां छपजंदी। हिन जो संपादक हो BK होतचंदाणी उर्फ़ भगवान निर्दोष। बीजल हीअ मशहूरु मैगज़िन पिणु अहमदाबाद मां शाया थींदी ऐं हिन में सुहिणनि साहित्यकारनि जा लेख ईंदा हुआ, जंहिंजो संपादक हो कीरत महर चंदाणी। हूअ सिंधु यूथ एसोसिएशन अहमदाबाद मां सालियानो रसालो, संपादक मंडल ते CR गांधी, नंद ईसरानी, जेठो लालवाणी ऐं गोबिंद खोशलाणी। शर्मिला हीअ फिल्मी मैगज़िन चङे नाले वारी हुई ऐं तमामु घणी मशहूरु थी हुई। हिन जो संपादक हो देवीदास कल्याणी। हिननि मैगज़िन सां गॾोगॾु 2 सालियानियूं मैगज़िन छपजंदियूं आहिनि, जेके पिणु काफ़ी सुठियूं साहित्यिक मैगज़िनूं लेखियूं वेंदियूं आहिनि। भारत जे मशहूरु शाइरनि जूं कविताऊं, बर्ख साहित्यकारनि जूं कहाणियूं, मज़मून ऐं मकाला छपियल हूंदा आहिनि। हिननि ॿिन्ही जा नाला आहिनि अदबी चमन, जेका गुजरात सिंधी साहित्य अकाडमी पारां 1987 खां साल में हिकु दफ़ो नेमायती शाया थींदी रहे थी ऐं चेटीचंड जे ॾींहं ते हिनखे ज़ाहिर कयो वेंदो आहे। हिन जे घणनि अंकनि जो संपादन डॉक्टर जेठे लालवाणीअ कयो आहे। सिंधी अदबी रसाले महिराण जूं सिकूं लाहींदड़ आहे। अदबी चमन बि तमामु बल्कि आहे, 300 साढा 300 पेज हूंदा आहिनि। छपाईअ जी बिल्कुलु ग़लती कोन हूंदी आहे, काफ़ी महिनत करे छपाई वेंदी आहे। छोलियूं हीअ सालियानी मैगज़िन अजंता कला मंडल तरफ़ां गांधीधाम मां हर साल शाया थींदी आहे। हिन में पिणु बर्ख साहित्यकारनि, शाइरनि, नाटककारनि जूं कविताऊं ऐं लेख छपजंदा आहिनि। हिन जो संपादक आहे लाल होतचंदाणी लाचार। लोक वरसो 1992 में कुझु वक़्तु शाया थी, वरी हिकु बार ॿीहर साल 2014 खां टिमाही किताबी सिलसिले में शाया थी रही आहे। संपादक आहिनि डॉक्टर जेठो लालवाणी, डॉक्टर हूंदराज बलवाणी ऐं जगदीश शहदादपुरी। हीअ हिंद सिंध जो पहिरियों लोक अदब जो रसालो आहे। जीअं स्टेज नाटक सां जुड़ियल मैगज़िन ऐं उनजो शर्फ़ अहमदाबाद खे आहे, तीअं लोक वरसो जो शर्फ़ अहमदाबाद खे आहे। ऐं हिंद में बि चाहे सिंध में इन मौज़ूअ ते, इन टॉपिक ते फोक खे, लोक संस्कृति ऐं कल्चर खे छुहण वारी ॿी का बि मैगज़िन कोन्हे। वापारी न्यूज़ सिंध में पहिरें क़िस्म जी वापार टैक्स निस्बत मैगज़िन 1972 खां ऑल इंडिया सिंधी चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री अहमदाबाद मां शाया थींदड़ आहे। हिन वक़्तु साॻियो रसालो सिंधी वापारी न्यूज़ जे नाले सां माहवार शाया थी रहियो आहे। संपादिका आहे गौरी चंदनाणी। शुरूआती दौर में टहलराम रूपचंद ऐं कन्हैयालाल गोपलानी संपादक रहा। संपादक मंडल में डॉक्टर जेठो लालवाणी, डॉक्टर रोशन गोलानी, महेश पंजाबी ऐं ॿिया सेवाऊं ॾींदा रहिया आहिनि। गुजरात में वजूद में ऐं छपजंदड़ हाणे जूं अख़बारूं, हाणे मथे जेके असां नाला ज़िक्र कया उन्हनि मां किन जो वजूद आहे के बंदि थी वियूं आहिनि एडिटर न हुजण जे करे या किन बि कारणनि जे करे, पर जेके स्टिल एग्ज़िस्ट कनि थियूं। हिंदू रोज़ानी अहमदाबाद, ज़िंदगी समाचार रोज़ानी अहमदाबाद, राष्ट्रीय प्रेम हफ़्तेवार अहमदाबाद, सच्चाई हफ़्तेवार अहमदाबाद, सिंधी अहवाल हफ़्तेवार अहमदाबाद, चिणगू हफ़्तेवार अहमदाबाद, गृहिणी गीता, सिंधी दीवाना ऐं पारस बिंदु, इहे 9
जेके अख़बारूं आहिनि उहे रेग्युलर बाक़ाइदे नेम सां बिना कंहिं बि इशू जे नागाकीअ शाया थींदियूं रहियूं आहिनि। बाल रसाला हक़ीक़त में लिखंदड़ आहे थोरो थोरो उन चीज़ जे बारे में लिखणु खपे त बाल रसाले जी भाषा वधाइण में कहिड़ी अहमियत आहे, ॿारनि खे कीअं असां अट्रैक्ट करे सघूं था पाण ॾांहुं। बहरहाल मां रुॻो रीडर आहियां। हिननि अख़बारुनि ऐं रसालनि सां गॾोगॾु गुजरात में केतिरा ई बाल रसाला पिणु छपिया आहिनि जेके स्कूली ॿारनि खे त वणंदा आहिनि पर केतिरनि घरनि में असांजा भाउर भेनरूं प्यार सां पढ़ंदा आहिनि। हिननि में हेठि ॼाणायल रसाला आहिनि। हाणे बाल रसाला सभिनी घरनि में हुअणु खपनि, भले ॿार खे सिंधी न अचे, एटलीस्ट पिक्टोरियल्स पढ़ी तस्वीरूं ॾिसी माइटनि खां पुछंदा त सही त हिन में छा थो चवणु चाहे, हीअ तस्वीर छा थी चवणु चाहे, त हुन सां थोरो घणो हुन में सिंधियत लाइ प्यारु वधंदो। ॿारड़ा हीउ रसालो 1977 में माहवार मैगज़िन तौरु निकिरंदो हो ऐं संपादक हो मोहन पंजवाणी। गुलशन हीउ पिणु अहमदाबाद मां तमामु सुहिणे नमूने ऐं ॿारनि खे मोहींदड़ छपजंदो हो। संपादक हो रमेश राजवानी। झिरमिर माहवार बाल रसालो 1978 में कुझु साल अहमदाबाद मां शाया थियो। संपादक मंडल ते रहिया किशन खूबचंदानी ऐं श्रीचंद केसवाणी वग़ैरह। बाल मंच हीउ ॿारनि जो रसालो पिणु अहमदाबाद मां निकिरंदो। इन जा संपादक हुआ श्री हूंदराज बलवाणी ऐं घनश्याम सागर। गुलिस्तान हीउ बाल रसालो अहमदाबाद मां काफ़ी सालनि ताईं शाया थींदो रहियो। हिन जा संपादक राम भागचंदानी ज्ञान, श्याम राम रखियानी ऐं हूंदराज बलवाणी। हिन रसाले में ॿारनि जा किताब पिणु शाया कया त वरी अदबी सिंधी अदीबनि जूं रचनाऊं बि शाया थींदियूं रहियूं। बाग़ बहार हीअ टिमाही बाल रसालो सिंधी साहित्य अकादमी गुजरात राज्य तरफ़ां हर 3 महीने शाया कयो वेंदो आहे। जीअं अदबी चमन रेग्युलर आहे तीअं हीअ बि रेग्युलर उन्हनि जी मैगज़िन आहे। हिन जो संपादक आहे हूंदराज बलवाणी। हिन वक़्तु साल में हिकु दफ़ो शाया थी रही आहे, काफ़ी साल टिमाही मैगज़िन जे रूप में रही। गुजरात में बंदि थी वियल अख़बारूं, हालांकि जेको पहिरीं मूं फुटनोट पढ़ियो उन में सभिनी जा अची विया हुआ नाला, झूलेलाल प्रकाश, सिंधु मित्र, सिंधी सम्राट, सिंधु सजावट, कारवां, सिंधु जोत, समाज सुधारक, चंद्र प्रकाश, सिंधु कावेरी, आर्यवीर, सिंधी भाषा, गांधीधाम टाइम्स, अॼु जी ज़िंदगी वग़ैरह। गुजरात में बंदि थी वियल मैगज़िनूं कली, शर्मिला, कलाकार, लहर, भैरवी, स्टेज, झलक, सिंधियत, बीजल, नज़रानो, संगीता, चोडस, मारवी, सजनी, ॿारड़ा, गुलिस्तान, बालमंच, झिरमिर, सभ्यता, कविता, सिंधु साहित्य वग़ैरह। को वक़्तु हो जॾहिं गुजरात मां झझ अंदाज़ में अख़बारूं ऐं मैगज़िनूं शाया थींदियूं हुयूं पर झझ अंदाज़ में अवाम ख़रीद करे पढ़ंदो बि हो, पाठक हो, तॾहिं उहे रेग्युलर हली रहियूं हुयूं, अंडरस्टूड आहे। अख़बारुनि सिंधी भाषा तइलीम कला जे विकास में काफ़ी योगदान ॾिनो, छाकाणि त शुरूआती दौर में अख़बारुनि जा बरजस्ता ॼाणूं पढ़ियल ॻढ़ियल आज़मूदगार अदीबनि जी नज़रदारीअ में अख़बारूं शाया थींदियूं हुयूं। उन्हनि जी ॿोली लिखणी सही ऐं काफ़ी मयार वारी हूंदी हुई। गुजरात में जिन अख़बार नवीसनि भारत भर में नामाचार ऐं लोकप्रियता हासिल कई उन्हनि में सर्वश्री लीलाराम रुचंदानी, पद्मश्री हूंदराज दुखायल, गंगाराम सम्राट, दयाल मोटवानी, श्याम राम रखियानी, चोइथराम लालचंदानी ऐं हिन वक़्तु मोतीराम रामचंदानी शुमार कयल आहिनि। रसालनि मैगज़िनुनि जे हवाले सां अदबी अख़बार नवीसे में जिन धाको ॼमायो आहे ऐं अञा ताईं सरगर्म आहिनि उन्हनि में लक्ष्मी खिलानी, आनंद टहलरामानी बि इज़ नो मोर, कीरत महरचंदानी, जेठो लालवानी, हूंदराज बलवानी, लाल होतचंदानी, रजनी पंजाबी अहम नाला आहिनि। गुजरात जे सिंधी अख़बार नवीसनि खे अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जो इनाम सम्मान हासिल थियल आहे। उन्हनि में ज़िक्र लाइक़ु आहिनि सदा हयात श्री दयालदास मोटवानी, झूलेलाल हफ़्तेवार 2001, श्याम राम रखियानी, ज़िंदगी हफ़्तेवार 2002, प्रेम लखियानी, सिंधी ॿोली 2007, मोतीराम रामचंदानी, राष्ट्रीय प्रेम हफ़्तेवार 2008, महेश पंजाबी, चिणगू हफ़्तेवार 2010। इन खां सवाइ अखिल भारतीय सिंधी समाज पत्रकार परिषद इंदौर तरफ़ां जिन अख़बार नवीसनि खे
बहितरीन अख़बार नवीसीअ जे ख़िज़मतुनि लाइ सन्मानित कयो वियो आहे। उन्हनि में श्री मोतीराम रामचंदानी राष्ट्रीय प्रेम हफ़्तेवार 1995, डॉक्टर जेठो लालवाणी 1996 नाला ज़िक्र लाइक़ आहिनि। हिन पेपर खां ॿाहिरि ॼाण ॾियां त नंदलाल सचदेव अखिल भारतीय सिंधी पत्रकार समिति ठाही हुई, परिषद ठाही ऐं संदन सुपुत्र अॼु असांजे विच में आहे। मुकेश सचदेव सिंधड़ी अख़बार इंदौर समाचार जे नाले सां स्टिल कढी रहिया। उहो तव्हांजे MP जे डिटेल्स में ईंदो, पर नालो आयो आहे पत्रकार परिषद जो। हिन ॾाढो सरगर्म रही कम कया, समान कया, समारोह कंदा हुआ, हर साल सम्मेलन कंदा हुआ पत्रकारनि जो, ऐं हुनजा काफ़ी मेंबर्स रहिया हुआ। इहे सभु इतिहास जूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। जेसिताईं सिंधी अख़बारुनि में ॿोली ऐं मयार जो वास्तो आहे, त इहा पिणु हक़ीक़त आहे त अॻु में ऐं अॼु जी सिंधी अख़बारुनि जी ॿोली मयार ते नज़र डोड़ायूं था त ज़ाहिरी तौरु नज़र अचे थो त अॻु जे अख़बारुनि जो मयार, कालम, लेख, संपादकीय दिलि खे छुहंदड़ ऐं सिंधी ॿोलीअ जी असलियत, मेठाज, ज़मीनी हुगाव पसाईंदड़ हुआ। अख़बार में जुदा जुदा कालम हूंदा हुआ जेके हर तबिके खे ख़ुशि कंदा हुआ। हाँ, जीअं हिंदवासी अख़बार, ही बि हिन जे पेपर में कोन्हे। हिंदवासी अख़बार असांजे घर में ईंदी हुई, असां पनो पनो करे विराए खणंदासीं ऐं विढ़ंदा हुआसीं। अम्मा खणंदी हुई स्त्री संसार जो कालम, असीं ॿार हूंदा हुआसीं त ॿारनि वारो कालम खणंदासीं, बाबा संपादकीय खणंदा, मुंहिंजा भाउर कहाणी खणंदा हुआ। बिल्कुलु पनो पनो विढ़ाइजी वेंदो। इहो हूंदो जुनून अख़बार पढ़ण जे लाइ। अखियूं पाए वेठा हूंदासीं टपाल में त अख़बार केॾीमहिल थी अचे, हिंदवासी अख़बार असांखे पढ़णी आहे ऐं पनो पनो विढ़ाइणो आहे। त उन्हनि जी उहा लेवल हुई, उहो स्तर हो, इन करे उन्हनि खे पढ़ंदा हुआसीं। जुदा जुदा विषयनि, मसइलनि, सियासत जी नुमाइंदगी कंदड़ ऐं ॼाण सां भरपूर हुआ। हिन वक़्तु केतिरनि अख़बारुनि मां संपादकीय, जुदा जुदा कालम गुम आहिनि। घणे भाङे ॼाण आज़मूदो ऐं लियाक़त न आहे। जेके बि अख़बार नवीस आहिनि उन्हनि जे लाइ चई रहियो आहे, शौक़ु ऐं कमाइण ख़ातिर इहे अख़बारूं शाया कनि था। हिन वक़्त जी पुख़्तगी, सही ग्रामर, सही सूरत ख़ती नज़र नथी अचे। बाक़ी घणियूं अख़बारूं हिंदी गुजराती लफ़्ज़नि सां ऐं चुकुनि सां भरपूर हूंदियूं आहिनि, जुमिला बि सही ढंग सां लिखियल न हूंदा आहिनि। अख़बारूं ख़बरुनि, लेखनि सां गॾु पर इश्तिहारनि, शाहूकारनि या पंहिंजनि फ़ोटनि सां वधीक भरियूं पियूं हूंदियूं आहिनि। के अख़बारूं विविध भाषाई मल्टी लैंग्वेजिस थी वियूं आहिनि। हिकु पेज हिंदी, ॿियो पेज गुजराती, टियों पेज अंग्रेज़ीअ सां भरपूर आहे। सवाल आहे त छा अहिड़ियुनि अख़बारुनि खे सिंधी अख़बार नवीसीअ में शुमारु करे सघिजे थो? अॼोकियुनि अख़बारुनि में का बि गंभीरता, ख़बरुनि जी चूंड, नवाण नज़र नथी अचे। अख़बार कढणी आहे, 4 पेज भरणा आहिनि, बाक़ी मिड़ियो ई सुख। जेके ख़ासि अंक कढिया वेंदा आहिनि उन्हनि में मवाद घटि, इश्तिहार वधीक हूंदा आहिनि। अॻु में बर्ख़ अदीबनि जा जुदा जुदा कालम ईंदा हुआ जेके काफ़ी मशहूरु हुआ, पाठक चाह सां पढ़ंदा हुआ। खुड़ खबीतो, गोल गपोड़ा, मुरबे जो आचार, कितकिताई, हक़ीक़त जे आईने में वग़ैरह। किन अख़बारुनि में वरी धार्मिक वीचार ऐं आध्यात्मिक ज्ञान जा लेख बि ईंदा हुआ, पर अॼुकल्ह उहे सभु गुम थींदा पिया वञनि। अॼुकल्ह इहो बि ॾिठो वियो आहे त अख़बारुनि जे बेसूद बणजण करे पाठक हथनि में खणी वेड़े सेकोड़े रखी छॾींदा आहिनि, या त वरी रेपरियूं कोन खोलींदा आहिनि, छाकाणि त घणनि संपादकनि खे त ख़बरूं चूंड ऐं एडिट करणु ईंदो ई न आहे। इन करे सुकनि सां गॾु आला बि ॿरी वञनि था। सुठियुनि मयारी अख़बारुनि खे पिणु दाग़ लॻंदो आहे। पाठक सम्झंदा आहिनि त रिढूं मिड़ेई ॿूं थकारियूं बेफ़ज़ूल अख़बार जे नाले पना कारा कया था वञनि, जो जेके प्रेस नोट हिननि वटि ईंदा आहिनि बिना पढ़ण, बिना एडिट करण, जीअं जो तीअं छपे छॾींदा आहिनि। के जुमिला अहिड़ा बि लिखियल हूंदा आहिनि जिन जो मतिलबु ई न निकिरंदो आहे। के अख़बारूं त सिर्फ़ु ब्लैकमेल करण ते संदरो ॿधी वेठियूं आहिनि। सिंधी अख़बारूं तकड़ियूं बंदि थी रहियूं आहिनि। उन्हनि जो कारण आम माण्हुनि जो पंहिंजी ॿोलीअ मां घटिजंदड़ चाहत आहे। असांजा ॿार सिंधी पढ़ण ॻाल्हाइण खां वञनि था। सिंधी माध्यम तइलीम बि बंदि थी वई आहे।
हिकु ख़ासि ॻाल्हि बि नज़र अचे थी त असांजा केतिरा सिंधी अॻवान सिंधी ॿोली सिंधियत खे बचाइण जा नारा त हणंदा आहिनि, मंच तां बुलगारी तकरीरूं बि कंदा आहिनि, अख़बारुनि में पंहिंजा फ़ोटा छपाईंदा आहिनि, मान सम्मान वठंदा आहिनि, पर जॾहिं अख़बारुनि खे माली मदद करण जो सुवालु ईंदो आहे त चवंदा आहिनि असीं सिंधी न ॼाणूं, सिंधी अख़बार केरु पढ़ंदो, छाजा चंदा ॾियूं। अहिड़नि बहरूपी शख़्सनि करे पिणु अख़बारुनि खे तकलीफ़ूं दरपेश अचनि थियूं। सिंधी अख़बारुनि मैगज़ीनुनि रसालनि मथां हिन वक़्तु कारा बादल छायल आहिनि। असांखे गॾिजी उन्हनि खे दूरि करिणो आहे, शाया थींदड़ अख़बारुनि जो मयारु वधाए लोकप्रिय बणाइणो आहे, सिंधी ॿोली साहित्य सिंधियत जो विकास करिणो आहे। अख़बार नवीसी हिकु पवित्र पेशो आहे, उन जी पवित्रता सचाई अहमियत बरक़रार रखणी आहे। अचो त गॾिजी हिन ॾस में क़दम वधाए अख़बार नवीसीअ खे औज ते रसायूं। जय सिंध, जय हिंद। दादी कमला गोकलाणी जेको हींअर पर्चो पढ़ियो उहो रोशन गोलाणी साहब जो हुयो, रोशन गोलाणी साहब जा वीचार हुया। और दादी कमला गोकलाणी ॿुधायो त पीपी लेखाणी साहब अॼु 95 साल जा आहिनि ऐं सिंधी ॿोली नाले सां नाड़ियाद में हिकु अख़बार प्रकाशित कंदा आहिनि। असां उन शहर में विया आहियूं, उते ॾिठो आहे त हिकु हिकु घर में जेका नेम प्लेट लॻल आहे उहा सिंधीअ में लिखियलु आहे। माण्हू चवंदा आहिनि भई सिंधी पढ़ण सां कहिड़ो फ़ाइदो आहे, भई मातृभाषा ऐं माउ त ॿई बराबरि ॿिन्ही जो दर्जो आहे, त असां माउ खे चऊं भई असांखे माउ असांजी आहे त उन सां कहिड़ो फ़ाइदो आहे। कोई पुछंदो आहे छा माउ खां तव्हां कहिड़ो फ़ाइदो आहे, भई कंहिं माण्हूअ खां असां पुछूं भई तूं दुनिया में छो आयो आहीं, तुंहिंजे अचण जो कहिड़ो फ़ाइदो आहे, इहा त उहा ई ॻाल्हि थी वई। त पंहिंजी भाषा सां अगरि प्रेम वधाइणो आहे त सिंधी पत्र पत्रिकाउनि सां बि प्रेम वधाइणो पवंदो। जीअं नड़ियाद में असां ॾिसी आयासीं, मूंसां गॾु साहित्यकार नारी लछवाणी हुया अॼु खां 10-15 साल पहिरियां। त अहमदाबाद मां मोटंदे असां सिर्फ़ु नाड़ियाद इन करे रुकियासीं जो असांखे ख़बर हुई हितां हिकु अख़बार निकिरंदो आहे सिंधी ॿोली, ऐं उन जा संपादक प्रेम लखाणी साहब अॼु 95 साल जा आहिनि। उन्हनि ॿुधायो त सिंधी अख़बार नड़ियाद मां निकिरे थो, इन करे हिकु हिकु घर में सिंधीअ में नेम प्लेट लॻल आहे। ऐं उन्हनि असांखे हिकु ॻाल्हि ॿुधाई भई हर शहर में जिते सिंधी बस्तियूं आहिनि, कॉलोनियूं आहिनि, उतां जी म्यूनिसिपलिटी या नगर निगम इन ॻाल्हि लाइ तव्हां उनखे बाध्य करे था सघो त उन जे जेके मोहल्ले जा जेके नेम प्लेट आहिनि उते सिंधीअ में उहे नाला लॻाया वञनि, भई हिते संत कंवरराम कॉलोनी आहे, हिते सिंधी कॉलोनी आहे, या हिते ईदगाह हिल्स आहे। उन वार्ड जो जेको पार्षद आहे उहो नगर निगम जी परिषद में इहो प्रस्ताव रखे करे सिंधीअ में, भले पोइ देवनागरी हुजे या सिंधी लिपि हुजे, उन जा बोर्ड लॻाराए सघे थो। त असांजे पार्षदनि खे बि अहिड़ो ज्ञान, उन्हनि जा ज्ञान चक्षु खुलनि। जगदीश भाई, अहिड़ो हिन संगोष्ठी मां ई हिकिड़ो निष्कर्ष निकिरे त घटि में घटि हर शहर में सिंधी अख़बार पत्रिका निकिरे। पर जेके पार्षद आहिनि असांजा, जेके विधायक आहिनि, हिकु ॿ हर राज्य में आहे ई आहे, उहे पंहिंजे शहरनि में सिंधी कॉलोनियुनि में अगरि एतिरो करे सघनि त हिकु वॾी उपलब्धि रहंदी आहे। ऐं इन ई गुजरात मां ॾिसो हुंदराज दुखायल दादा ऐं केतिरा वॾा नाला आहिनि जिन पत्रकारिता बि कई, हिकु पेर घर में त हिकु पेर जेल में, हिकु अख़बार जे दफ़्तर में हिकु पेर त हिकु पेर कारावास में। ऐं उनखां पोइ बि हिंदू नाले जा अख़बार जेके आज़ादी खां पहिरियां 8 संपादक हिक खां पोइ विया जेल में ऐं अंग्रेज़ सरकार उन्हनि जो कुझु बिगाड़े न सघी। इन जे अलावा हीरे ठकुर जेको रिसर्च कयो आहे, 2200 पेज अहिड़ा आहिनि जेके ज़ब्त थिया सिंधी पत्रकारिता ऐं साहित्य जा। यानी ज़ब्त साहित्य में सिंधी साहित्य जो केतिरो वॾो सिंधी पत्रकारिता जो योगदान आहे। 2200 पेज जेके हे ज़ब्त थिया, उहो ज़ब्त मटेरियल जेको आहे प्रकाशित थिए, उहो ॿाहिरि अचे आर्काइव मां ऐं माण्हुनि खे ख़बर पए भई वापार ऐं उद्योग सां गॾु असांजो पत्रकारिता में बि, देश जे निर्माण में, स्वतंत्रता संग्राम में, हर शइ में असांजो योगदान आहे। उनजी जानकारी समाज जे हिकु हिकु माण्हूअ खे मिले। त मां थोरो विषय खे विस्तार ॾेई छॾियो। दादी कमला गोकलाणी जेको पर्चो प्रेज़ेंट कयो रोशन गोलाणी साहब तो गोलाणी साहब जो, उन ते चर्चा लाइ या उन जी समीक्षा लाइ राम गुनाणी साहब खे आमंत्रण थो ॾियां त पंहिंजा वीचार रखनि। ऐं जेकॾहिं अध्यक्ष महोदय चवनि त ॿिए पर्चे लाइ असां आमंत्रण ॾियूं। ॻाल्हाइणु चाहियो अगरि गुनाणी साहब। उन किताब में हुयो इन्हनि जे मांगड़ियार। ऐं मां मध्य प्रदेश जो वासी आहियां। मांगड़ियार राजस्थान में सिंधी लोक गीतनि जा कलाकार आहिनि। असां सिंधियुनि खे ख़बर न आहे कि उहे असांजा लोक गीत आहिनि। भेण पंहिंजे माउ जी यादि मां उहे सुफ़ा लिखंदे लिखंदे उन ॻाल्हि खे लिखियो आहे। मां मध्य प्रदेश जी 2 ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं रखंदुमि। हिकु त दोस्तों
मध्य प्रदेश जी बाघ जी प्रिंट दुनिया में मशहूरु अथव। मध्य प्रदेश जी सुञाणप बाघ जी प्रिंट सां। ऐं तव्हांखे ॿुधी करे आश्चर्य लॻंदो, ऐं शायदि मां सम्झां थो हिते वेठल ॿिनि टिनि ॼणनि खे छॾे करे कंहिंखे बि नॉलेज न हूंदो कि उहे लाड़काणे जा सिंधी अथव जेके बाघ जी प्रिंट कंदा आहिनि। हिकु एपिसोड मध्य प्रदेश जो हलियो निनी, जंहिंजे नाले सां मध्य प्रदेश में सॼा लोक कला जा शोरूम आहिनि मृगनयनी। उन निनी राजा ग्वालियर सां शादी जॾहिं कई ऐं ॿार जॾहिं ॼायसि त उहो राज दरबार छॾे करे पंहिंजे उहे आदिवासी ॻोठ में वई कि मुंहिंजा ॿार मुंहिंजी माउ जी माटी खां न कटिजी वञनि, इन करे मां हिन राज दरबार में न रहींदमि, पंहिंजे ॻोठ में वञी वापसि रहींदमि। इहा अथव सिक। मूंखे शब्द तां थोरी आपत्ति आहे जेको विषय रखियो वियो आहे। ॿोली ऐं लिपि ही ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। ॾाढो सिंपल कंदुमि मां। ॿोली मां जेको ॻाल्हायां थो तव्हां सां गॾु, लिपि जेको ज्ञान लिखे थो या ॿिया भाउर लिखनि था। भेण उन हवाले में लिखियो कि अख़बारूं गुजराती में थी बि निकिरनि, उन में ई अंग्रेजी बि आहे, हिंदी बि आहे। कंहिं बि क़ौम खे जीअरो रखण लाइ 4 बुनियादी शयूं खपनि: खाइण, पाइण, ॻाइण ऐं ॻाल्हाइण। इन खे छॾे करे असां सभिनी ते लड़ियो झगड़ा कया आहिनि। ऐं हिंदुस्तान लॾपॾाइण थियण खां पोइ लिपि जे झगड़े में ॿोली गुम थी वई। जीअं ससु नुंहुं जे झगड़े में घर जी बरकत गुम थी वेंदी आहे, तीअं असांजी जेके अॻवान संस्थाऊं हुयूं 3, सिंधी ॿोली साहित्य सभा, सिंध पंचायत फेडरेशन ऐं सिंधु सेवा संघ, जेका अॻिते हली करे सिंधी समाज जे नाले सां हली। 2 जेके संगठन आहिनि ऐं 4 जेको हाणे उभरजी करे अॻिते आयो आहे, भारतीय सिंधु सभा। दोस्तों, अवाली रूप में ॾिठो वञे त जनसंघ ऐं कांग्रेस हिक ॿिए जे विपरीत आहिनि, लेकिन लिपि जे मामले में ॿई हिकु हुया देवनागरी जा। ऐं जिते जिते देवनागरी थोपी या हलाई उते ॿोली बि ख़तम थी वई, लिपि बि ख़तम थी वई। राजस्थान जा भाग्यशाली कुझु साथी या गुजरात जा जिन वटि अरबी अञा बि हयात आहे, जंहिंजे करे साहित्य जीअरो आहे। ऐं ॿियो महाराष्ट्र। ऐं अख़बार कढणु अवाली यदि ॾिठो वञे त नारद जा असां वंशज आहियूं। ऐं नारद जो कमु हूंदो हेॾां जी ॻाल्हि होॾे पहुचाइणु, होॾां जी ॻाल्हि हेॾे पहुचाइणु। लेकिन उन में केतिरी सचाई आहे या छा उन जी दिशा आहे, उहो पंहिंजो विच में हिकिड़ो टंगड़ो अड़ाए करे हलाइण वारी क़ौम खे चइबो आहे पत्रकारिता। मां बि 40 साल पत्रकारिता कई आहे, पर गैर सिंधी पत्रकारिता में। ऐं छो त पिता साहब अख़बार कढंदा अरबी सिंधी में, त उन जी लेबल चिपकाइण, फोल्डिंग करण खां वठी करे रेलवे ताईं डाक पहुचाइण जो कमु कयो आहे। इन करे अख़बार जे हर हिसे सां सुञातल मां आहियां। मां 2-3 उन अख़बार जी घटनाऊं तव्हांखे यादि ॾियाराईंदुमि, जंहिंमां तव्हां अख़बार जो वजूद सम्झी सघो था। ॿ अख़बारूं पिता साहब कढियूं, हिकु मातृभूमि, हिकु शकुंतला। मातृभूमि विशुद्ध सामाजिक और राजनीतिक चेतना जी अख़बार हुई ऐं उन जो परिणाम तव्हांजे साम्हूं आहे कि सॼे हिंदुस्तान में जिते बि सिंधी रहनि था 80% जनसंघ खे मञण वारा आहिनि ऐं अॼु ताईं उनखे न छॾे सघिया आहिनि। इहा उन अख़बार जी तासीर अथव। बंदि ॾेती लेती, मां सम्झां थो कुझु दोस्तनि खे इहो अखर ई सम्झ में न ईंदो हूंदो। जॾहिं सिंध मां असां आयासीं त ॾाजो सॼो फैलाए करे ॾेखारींदा, 5 मिठाई जूं पेटियूं, 5 साड़ियूं,
हे नानाणो वॻो, हे ॾाॾाणो वॻो, हे सोन, हे खीचा पापड़ खिचड़ियूं मितेरा भितेरा खटाइण माजून इहे सजाए ॾेखारींदा हुआसीं। इन ते बंदिश उन अख़बार विधी। अॼु जी क़ौम खे इहा ख़बर न आहे कि ॾेभ कीअं ॾेखारींदा हुआ। ॿियो उन जो आंदोलन हो न्याणीअ जो नालो सिंधु ऐं मकान जो नालो सिंधु भवन। मूंखे इनखे सफ़ाई ॾियण जी ज़रूरत न आहे, तव्हांजे साम्हूं आहे सभु कुझु। सिंधी ॿोली खे 8 शेड्यूल में मान्यता ॾियाराइण जी यदि कंहिं लड़ाई लड़ी त उहा इन अख़बार लड़ी। मातृभूमि अख़बार जी इहा देन हुई। ऐं पिता साहब खे गुज़ारे 25-30 साल थी विया। हींअर गुज़िरियल 6 महीना खां अॻु में सिंध पाकिस्तान हैदराबाद में जेका अख़बार इबरत निकिरंदी आहे उन अख़बार नवीज़ मूंखे उहा कापी वापसि मोकिली, तॾहिं मूंखे उहा पुराणी मूं वटि त रिकॉर्ड ई न बचियो आहे। मां अहिड़ो वारिस आहियां जंहिं सॼी कुआ भॼाइण लाइ घर खे बाहि लॻाई हुई। अख़बार जो कोई वजूद मूं वटि न आहे। उहा अख़बार हुन शख़्स मूंखे मोकिली, तॾहिं ख़बर पई कि मातृभूमि अख़बार भाषा जे मान्यता ॾियाराइण जो। इहा यादि आहे कि बचपन में सयूं वठणु निकितो हुउमि हिकु हिकु हंधि कि सिंधी ॿोली खे मान्यता ॾियाराई वञे। ऐं छो त हिंदू महासभाई ऐं हिंदूवादी वीचारधारा जा हुया। जनसंघ जे जन्मदाताउनि मां जेके देश में 20-22 नाला तव्हां लिखंदव उन्हनि मां हिकु मुंहिंजा पिता साहिबु हुया। उनजो हिकिड़ो नंढिड़ो उदाहरण थो ॾियांव। 2 ॼणा हिते वेठा आहिनि जेके उन घटना जा गवाह आहिनि। जंहिं वक़्तु भीलवाड़ा में मुंहिंजा पिता साहिबु जिला जनसंघ जा महामंत्री हुया, तंहिं वक़्तु लाल कृष्ण आडवाणी उन्हनि जो पीए हो। ऐं जंहिं वक़्तु इंदौर जिला जनसंघ जा महामंत्री हुआ त विरेंद्र कुमार सकलेजा उन्हनि जो ऑफिस प्यून हो। उन अख़बार समाज खे एॾो हिकु वीचारधारा सां जोड़े छॾियो। हालांकि मां उन वीचारधारा जे बिल्कुलु विपरीत आहियां। गोरक्षा आंदोलन जेका वरी हाणे तपी आहे ॻाल्हि, उन गोरक्षा आंदोलन ते स्वदेश अख़बार ते प्रतिबंध लॻो त मातृभूमि अख़बार चालू थी। विशेषांक निकिता 7 खनि। ऐं उन में जंहिं ॾींहुं उन ते बंदिश पई मातृभूमि ते, उन ॾींहुं कार्टून छॾ पियो। बगीचे में बुरको पातल हिकु माई वेठी आहे ऐं मुख्यमंत्री पासे में वेठो आहे, श्यामाचरण शुक्ल। बोल राधा बोल संगम होगा कि नहीं। इहो अख़बार जो कार्टून उहो राति जो 1 बजे बंदिश पइजी वई ऐं जब्त थियो। 7हों अंक हुयो उहो। कलेक्टर पिता साहब जो विपक्ष में हुजण खां पोइ बि एतिरो दबदबो हुयो। कलेक्टर चई कि दीपक जी, मैं आपकी अखबार को खोल नहीं सकता, मैं से क्या चाहते हो ये बताओ। तंहिं वक़्तु उन्हनि जा दोस्त हूंदा नानकराम ईसराणी अजमेर, उहे कढंदा हिंदू भूमि अख़बार। टपाल रस्ते ॿिए ॾींहुं उतां चिठी आई आहे डिक्लेरेशन फॉर्म भरिजी करे, ऐं हिते ॿिए ॾींहुं असांखे डिक्लेरेशन मातृभूमि मां हिंदू भूमि में मिलियो। ऐं हिंदू अंक बंदि न थिया, अंक कंटिन्यू निकिता। ऐं उन में हिकु लेख लिखियो दादा मुंहिंजे कि मातृभूमि अख़बार जे बंदिश पवण जे करे असांखे जेका आर्थिक हानि थींदी, लॻभॻि 7,000 उन्हनि आकियो कि 7,000 जो नुक़सानु थींदो। पाठकनि खां उन्हनि घुर कई। चोट जी घटना थो ॿुधायांव दोस्तो। 7,000 रुपया मां सम्झां थो अॼु जे युग में उन टाइम जा 7,000 रुपए जी वैल्यू में न, सिंधियुनि जी हैसियत जे हिसाब सां उहा 7,000 ॾाढी वॾी शइ हुई। ॿिए अंक में उन्हनि खे लिखिणो पियो कि मूंखे पैसा ॿिया न खपनि। इहा अख़बार जी तासीर अथव। ऐं जॾहिं तव्हां अख़बार खे अख़बार जी साधना सां कढंदव त अख़बार कॾहिं बि न रुकंदी। मां पिछले वाक़फ़ियत वारे सत्र में चई चुको आहियां कि मां जॾहिं उनखे आर्थिक नाप तोल में बंदि करायो त मूंखे ॿिए ॾींहुं हथु मुंहिंजो मशीन में हलियो हुयो। उहा सज़ा मूंखे मिली आहे। ॿी अख़बार मुंहिंजे पिता साहिब जी हुई शकुंतला। भेण गोकलानी जेका उन में उल्लेख कया लेखन जो मादो,
तव्हांखे आश्चर्य लॻंदो आहे कि हिंदुस्तान में उन वक़्त फिल्म इंडस्ट्री में सिंधियुनि जो दबदबो हुयो न, उन वक़्त जहिड़ो न आहे। इंदौर में मध्य प्रदेश CI सर्किट जेका आहे, दादू मां जेको चवां मां तव्हां खां वधीक हिन मामले में अध्ययन रखंदो आहियां। CI सर्किट में इंदौर में 13 टाकीज़ुनि मां 7 टाकीज़ुनि में सिंधियुनि जी फिल्मूं हलंदियूं। उहो ज़मानो मां ॾिठो आहे। ऐं नहलानी परिवार हुजे, अर्जुन हिंगोरानी परिवार हुजे, GPCP परिवार हुजे, शकुंतला उन्हनि जे घर में ज़ाल जी कापी अलॻि वेंदी, मर्द जी कापी अलॻि वेंदी पोस्ट सां, ऐं बाक़ाइदा उन्हनि जी मनी ऑर्डर ईंदो या ड्राफ्ट ईंदो। ऐं शकुंतला अख़बार विदेश में जेका वेंदी उतां पैसा न ईंदा त उन जे बदिले में गिफ्ट ईंदी। ईश्वर भाई वेठा अथव, मुंहिंजे पिता साहिब खे कोई शौक़ु न हूंदो त सिर्फ़ु बिह हिकु दफ़ो आया ऐं मखणु आयो, उन्हनि ॿिनि बॉटलुनि खे छॾे करे बाक़ी सभु कपिड़ा उन्हनि जा यार दोस्त पाईंदा। ऐं हिकु शख़्स अॼु बि जीअरो आहे इंदौर में जेको शकुंतला जी 16 कापियूं ख़रीदे वेंदो, पाकिस्तान डायरेक्ट मोकिलींदो। उहो अॼु बि शख़्स जीअरो आहे इंदौर में। ऐं अख़बार शकुंतला पाकिस्तान जे अंदरि ब्लैक में विकामजंदी। पैसा न ईंदा त उतां उर्दू अख़बारूं ईंदियूं जेके इंदौर में असांखे हथ पेर जोड़े करे विकिणियूं पवंदियूं। ऐं उन शकुंतला में राज कपूर जी फिल्म रिलीज़ थी, मेरा नाम जोकर। असांजी अख़बार आख़िरी तारीख़ुनि ते निकिरंदी, 31 तारीख़ हर हालत में 31 तां बंडल वेंदा। ऐं अख़बार सिंधी अख़बार में न अॼु ताईं कंहिं हाकर सिस्टम पैदा कयो, न अॻिते थींदो। शकुंतला ऐं मातृभूमि हाकर विकिणंदा 25%, 15%, ऐं अधिकतम जगदीश बुक डिपो बॉम्बे उनखे 30% असां कमीशन ॾींदासीं। ऐं व्हीलर रेलवे स्टेशन ते व्हीलर ते अख़बार विकामण जो अधिकार अॼु ताईं सिंधी अख़बारुनि में सिर्फ़ु शकुंतला खे मिलियो आहे। जॾहिं उहा फिल्म रिलीज़ थी त पिता साहिबु उन ते आर्टिकल लिखियो, छो त उन वक़्तु हिंदुस्तान में फिल्म जुमे ॾींहुं रिलीज़ थींदी, इंदौर में विस्पति ॾींहुं। हो उन जे ख़िलाफ़ु पिया लिखनि त हितां उन्हनि टेलीग्राम रिटर्न कयो कि मां तुंहिंजे इन फिल्म जे ख़िलाफ़ु आर्टिकल थो लिखां संपादकीय। 2 पेज विज्ञापन आयो, टेबलाइज़ साइज़ जा 2 पेज, ऐं उन ज़माने में 2000 रुपया पेज असांखे विज्ञापन मिलंदो। हुन वापसि रिटर्न टेलीग्राम कयो कि न 1 पेज पोइ बि छाप। यानी उन अख़बार जी हैसियत ऐं ताक़त तव्हां हिन मां अंदाज़ लॻायो कि केतिरी हुई। उन अख़बार खे ख़िलाफ़ु छपजण खां पोइ बि विज्ञापन मिलियो। घणी घटनाऊं आहिनि मुंहिंजे जीवन में शकुंतला मातृभूमि जे बारे में। हींअर हिकिड़ी ज्ञान भाई बि शायदि मूंसां गॾु हलिया। गोवा जॾहिं असां गोविंद मंघानीअ जी धीअ जी शादी में वियासीं, सभु सामान खणी वियासीं, टपर सभु हितां। हाणे उते पहुचण खां पोइ ॿांभण हिननि खे फ़ोन आयो कि उहो शादी में नथो अचे। त शादी कीअं थिए? ॿांभणी न हूंदो त शादी केरु कराईंदो? मुंहिंजी पियासीं असां 3-4 दोस्त। उते 400 घर आहिनि गोवा में कुल सिंधियुनि जा। उते ॻोल्हियोसीं उन्हनि मां कोई सिंधी अॻवान। उन चई तव्हां केरु? मां दीपक कोडवाणी साहिब जो किको आहियां। मूंखे अॼु फ़ख़्रु आहे उन पीउ ते। 30 साल खां पोइ बि उहो शख़्स अॼु जीअरो गोवा में मूंखे मिलियो। जॾहिं उन माण्हूअ चयईं कि तूं निश्चिंत रहो, उतां शायदि मलकापुर अलाए कोल्हापुर पासे में पवंदी आहे, बेलगांव में फ़ोन कयईं। उतां सिंधीअ चयईं कि तव्हां निश्चिंत रहो, सभु सामान सभु खणी मां पहुचां थो। उन ॾींहुं मूंखे लॻो मां उन करोड़पति अरबपति जी औलाद आहे जेका हिंदुस्तान में शायदि ई सिंधियुनि में कोई हुजे कि अहिड़े ऊंदहि में बि मूंखे उहा शइ मिली। मुंहिंजो हिकु भाउ दोस्त आहे इंदौर में, भगवान पहलवानी, बेंगलोर वियो घुमण। त जंहिं धर्मशाला में रहियो उनजो मालिक सुबुह जो उन सां मिलणु आयो। किथां आयो हुई? चई इंदौर मां। दीपक कोडाणी खे सुञाणे? चई मुंहिंजा उस्ताद आहिनि। उनखे सॼी बेंगलोर उन धणीअ घुमाई। उहा घटना मूंखे उन अची ॿुधाई। त मां दोस्तो तव्हांखे सिर्फ़ु एतिरो थो चवणु चाहियां, कलम जी वॾी ताक़त अथव
ऐं उहा जेका विरासत में मूंखे कलम जी ताक़त मिली आहे, पत्रकारिता खां वधीक सामाजिक जीवन में जेको मां इंदौर में पातो आहे, शायदि ई इंदौर जो कोई शख़्स अहिड़ो हूंदो जंहिं इंदौर जे माण्हुनि जे दिलि में दिमाग़ में इहा जॻह ठाही हुजे जेका मां ठाहे चुको आहियां। इन कलम जी ताक़त एॾी अथव दोस्तो। रहियो सवाल कि अॼु हिन हालतुनि में असां अख़बार कीअं, ज्ञान भाई शायदि मां लंबो थो कयां। इंदौर जो प्रशासन और मध्य प्रदेश जो मंत्रिमंडल इंदौर के विषय में मुखां केतिरो सम्झंदो आहे या घबराईंदो आहे, इहो तव्हांखे इंदौर जा माण्हू जवाब ॾींदा। त उहा ताक़त मूंखे जेका विरासत में माउ पीउ ॾेई वियो, माउ मूंखे कला ॾेई वई, पीउ मूंखे लीडरशिप ऐं लिखण जी कला ॾेई विया। ऐं उन कलम जे ताक़त ते मां जहिड़ो अधनो सो किशोर, ऐं मां इंदौर में अॼु बि चईंदो आहियां, मुंहिंजी मर्ज़ी सां मां न पैदा थियुमि, न मुंहिंजी मर्ज़ी सां मां नालो रखियो आहे। नालो किशोर आहे, किशोर जी हरकत में ई हमेशह बरकत करे हलंदुमि ऐं उन ई बरकत ते अॼु बि हलां थो। दोस्तों, मूंखां वॾो इंदौर में कोई करोड़पति अरबपति न अथव जेतिरो वॾो मां पैसे वारो आहियां। पैसो उहो थींदो आहे जेको मरण खां पोइ बि हले। जीअरे त चईंदा आहिनि कि खोटो सिको टिकाणे जे हवाले या आरती जे हवाले। मां घटि में घटि एतिरो खरो सिको आहियां कि पिता साहिब जे 40 साल खां मरण खां पोइ बि अॼु बि मूंखे सिंधी समाज में अॼु यदि आयो आहियां त हिंदुस्तान जे कंहिं बि शहर में वञा, 60 खां मथे वारो यदि सामाजिक कार्यकर्ता हूंदो त दीपक कोडवाणी खे ज़रूरु सुञाणंदो हूंदो। इहा मुंहिंजी आहे मिल्कियत। इन खां वधीक विरासत कलम में शायदि तव्हां जेतिरो धन जुटाइणु चाहियो न जुटाए सघंदो। इन मिल्कियत खे पैदा कयो, तव्हांजी अचण वारी पीढ़ियूं बि उन में विरासत में उन धन में जीअरी रहंदी, तरजी वेंदियूं। ऐं उन ख़ुदा वटि बि यदि जॾहिं वञी बीहंदो त वरी नारद जी भूमिका में तव्हां उन जा बाशिंदा चवाईंदो, पैसे वारे जा बाशिंदा न चवाईंदो। इन्हनि शब्दनि सां गॾु कड़वनि अखरनि कड़वनि ॻाल्हियुनि जे लाइ माफ़ी सां गॾु जीए सिंध जीए हिंद। इन ॻाल्हि में को शक कोन्हे त हिकिड़े क़ाबिल पिताजी क़ाबिल संतान किशोर भाई आहिनि। ऐं मूंखे पाण व्यक्तिगत हिकु फ़ख़्रु आहे त अॼु खां 30 साल पहिरियां जेको पहिरियों दीपक कोडवानी युवा पुरस्कार हो उहो मूंखे मिलियो हो। छो जो किशोर भाई खे जॾहिं ख़बर पई त मां बंगलोर में वञी हिकु हिंदी अख़बार में जॉइन कयो आहे 1985 में, त उन ॻाल्हि खां पोइ हिननि खे लॻो त असां हिकिड़ो पुरस्कार शुरू कयूं जेको पत्रकारिता में सिंधी अचनि था ऐं हिंदी अंग्रेजी कंहिं अख़बार में वञी कमु कनि था मुल्क जे कंहिं बि हिसे में, उनखे घटि में घटि एतिरो प्रोत्साहन मिले। त इहा ॻाल्हि सही आहे त अॼु इंदौर में चाहे BRTS जो इशू हुयो या अॼु जेका खान नदी जो रिनोवेशन सॼो थियो आहे ऐं हिक पेर ते बीह करे हिननि प्रशासन जी निंड हराम कई आहे, पर जनहित में एतिरा वॾा कम किशोर भाई कया आहिनि। पंहिंजे पाण में हिकु माण्हू न संस्था आहिनि ऐं हिकिड़े अहिड़े पिता जा सुपुत्र आहिनि जेके पाण हिकिड़ो इतिहास ठाहे विया पत्रकारिता ऐं समाज सेवा जो, ऐं अॼु किशोर भाई हिकिड़ो ॿियो इतिहास ठाहे रहिया आहिनि। उहो बि हिकिड़ो इतिहास जो चैप्टर हो त किशोर भाई जा जेके कम आहिनि उहो बि इतिहास जो हिकिड़ो चैप्टर आहे। त हिन पर्चे खां पोइ असांजा बहस में जेके हिसो वठणु चाहिनि पिया, दादा कुझु ॻाल्हाइणु चाहींदो 2 मिंट? हा, जेको पहिरियों पेपर थियो गुजरात जी पत्रकारिता जे बारे में, उन में असांजा जेके आहिनि दादा जेके जी अहमदाबाद में आयल आहिनि दादा गोलाणी दादा जे पर्चे ते तव्हां पंहिंजी प्रतिक्रिया ॾियणु चाहींदा? अचो दादा। मां श्री लालवाणीअ जो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हां सभिनी खां माफ़ी थो घुरां छाकाणि जो मां साहित्य जे बारे में वधीक कुझु बहस नथो करे सघां, पर मां सिंधी ॿोली पढ़ियो आहियां ऐं सिंधीअ सां ॾाढो प्यारु आहे। हमेशह मां कल्चरल फंक्शन्स या जेके सिंधी सेमिनार्स थींदा आहिनि उनमें बहिरो वठंदो आहियां। चंदुर सानवाणीअ सां सिंधी नाटक जुदा जुदा जॻहियुनि ते कया बि आहिनि ऐं उन्हनि में बहिरो बि वठंदो रहंदो आहियां। मां एक्चुअली सिंधी पढ़ण खां पोइ स्कूलिंग खां पोइ इंग्लिश मीडियम सां टेक्नोलॉजी पढ़ी करे कैलिको मिल में स्पिनिंग मास्टर हुयुसि ऐं हिकिड़ो टेक्नीशियन तरीक़े कमु कयो। हुतां रिटायर थियण खां पोइ हिंदू अख़बार में 16-17 सालनि खां मां जॉइन थियल आहियां ऐं अहमदाबाद जी ऑफिस ऐं हुनजी एडिटिंग वग़ैरह मां संभालींदो आहियां। छाकाणि जो सिंधीअ सां मूंखे काफ़ी चाह
ऐं लगन आहे। हिकिड़ो अखर मां जेको हिन में पढ़ियो अॼु जे अख़बार में जुदा जुदा इश्तिहार या नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं या अॻियां पुठियां लेख चोरी करे शाये कनि था पिया। उनजो कारण सिर्फ़ु हिकिड़ो इहो ई आहे त असांजी जेका तव्हां सम्झो था पाठक असांजा बिल्कुलु आहिनि कोन, उनजो मार्केटिंग बिल्कुलु पेपर जो बिल्कुलु कोन्हे को। इन करे उन मार्केट पेपर खे ज़िंदह रखण लाइ बि असांखे कुझु करिणो थो पए ऐं पंहिंजो पेपर कढणो थो पए। न सिर्फ़ु उन में ॿियूं ॻाल्हियूं छपींदा आहियूं, उन सां गॾु गॾु पंहिंजो सिंधी साहित्य, सिंध जे लेखकनि जूं कहाणियूं वग़ैरह बि छपींदा आहियूं। इन करे ईअं कोन्हे को त सिर्फ़ु यानी एडवर्टाइज़मेंट या ॿियूं चोरी कयल ॻाल्हियूं उन में छपींदा आहियूं। तो महिरबानी करे का बि भुल चुक थींदी हुजे त माफ़ धन्यवाद कजो। दादा, धन्यवाद। असां ॿियो पेपर सभई अशोक भाई शुरू सिंधीअ सां कराईंदा। प्यार रखूं था ऐं मां हर कंहिं सेमिनार में ईंदो रहियो आहियां, इन करे सभु मूंखे काफ़ी सुञाणींदा आहिनि। धन्यवाद तव्हां दादा, सभिनी जो धन्यवाद। तहे दिलि शुक्रगुज़ार। प्लीज अचो किशोर भाई। राम गुनाणी साहब जे अहमदाबाद ऑफिस मां दादा किशन वरियाणी सां गॾु थी आयो आहियां ऐं मुंहिंजे पाण हिकिड़ी साधना अभिनेत्री जी जेका जीवनी आहे उहा धारावाहिक रूप सां हिंदू बम्बई ऐं अहमदाबाद में शाया थी आहे। त दादा जेको गुनाणी साहब ॿुधायो उहा हक़ीक़त आहे त हिकु अख़बार जी जेका सामग्री थींदी आहे, स्तर थींदो आहे स्टैंडर्ड, उनखे क़ाइमु रखण लाइ हिंदू पहिरियां बि वचनबद्ध हुयो ऐं अॼु बि आहे।